सहाफ़त जे आलमी ॾींहं जे मौक़े ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद थियल सहाफ़ियुनि जी यादि में खेनि भेटा पेश करे इन लाइ प्रेस क्लब खां रेडियो पाकिस्तान ताईं वॉक कई वई ऐं प्रेस क्लब साम्हूं ॾिया रोशन करे शहीद सहाफ़ियुनि खे भेटा पेश कई वई। उन मौक़े ते HU जे जनरल सेक्रेटरी जयप्रकाश मोराणी, सीनियर सहाफ़ी GN मुगल, सीनियर सहाफ़ी वसीम खान, जानी कासकेली, सीनियर सहाफ़ी इरशाद चन्ना, फाजिल चन्ना, एजाज लगारी, खादिम चांडियो, मकबूल मल्हा, हसीन मल्हा, साजिद अली खान समेत HRCP हैदराबाद रीजन के कोऑर्डिनेटर गुफराना आरआई, समाजी अखबार जुल्फकार हालीपोटो, प्रोफेसर इस्माइल कुंभार, तालिब हुसैन मुगल, आशिक मल, एजाज खोसो ऐं ॿिया सियासी समाजी कारकुन, सहाफ़ी, कैमरामैन, फोटोग्राफर वॾे अंग में शरीक हुआ। इन मौक़े ते ख़िताब कंदे मुतालबो कयो वियो त सहाफ़ियुनि खे कवरेज दौरान ईंदड़ रुकावटुनि खे ख़त्म कयो वञे, पघारुनि वारो करे रोज़गार खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, सहाफ़ियुनि ते तशदुद ऐं क़त्ल जूं धमकियूं ॾींदड़नि ऐं सहाफ़ियुनि जे क़त्ल में मुलविस बाअसर अफ़रादनि खे गिरफ़्तार कयो वञे, आज़ाद सहाफ़त खे यकीनी बणायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।